नाज़ी उस्मान शाह हुड़ी वेझो बहार खान मीरजत में सरकारी स्कूल मसइलनि जो शिकार है। इन हवाले से ॾिसूं था उस्मान शाह हुड़ी मां AG आकलानी जी हीअ रिपोर्ट। जिंदर असां हिन वक़्तु गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल बहार खान मीरजत मौजूदु आहियूं। हिते बहार खान मीरजत जो वाहिद स्कूल जंहिं मां केतिरा ई उस्ताद वकील जज साफ़ थी चुका आहिनि। हीउ स्कूल अनेक मसइलनि जो शिकार। उन हवाले सां अचो त पुछूं हितां जो उस्ताद शागिर्द खां। सर, इन स्कूल में असांखे पाणी जो सहूलियत कोन्हे, इलाही असांखे ॾुखियाई थींदो आहे। असांजा जेके फर्स्ट क्लास जा शागिर्द आहिनि उहे बार बार चवनि था त असांखे पाणी जो सहूलियत कोन्हे, असां वटि बिजली कोन्हे। असांजे स्कूल में काफ़ी मुश्किलातूं आहिनि। मिसाल तौर आहे असां वटि बिजली इंतिहाई घणी कमी आहे। असां वटि नंबर ॿियो आहे हिते असां वटि वॉशरूम वग़ैरह आहे कोन। असां लाइट जो मसइलो आहे, पाणी जो मसइलो आहे ऐं असीं फर्स्ट ईयर जा स्टूडेंट आहियूं। असांखे हुननि जी ज़रूरत आहे। तमामु घणी तकलीफ़ थिए थी वेहण में। हेॾा होॾा 4-5 ॼणा हिकिड़ी सीट ते वेठा आहियूं। डेस्कूं कोन्हनि के जेके आहिनि से सभु टुटियूं भॻियूं पियूं आहिनि। वेहण जी सहूलियत कोन्हे। अने जेको सो लाइट कोन हूंदी आहे ऐं असांखे सोलर प्रोजेक्ट खपे। ऐं जेको सो असांजी बिल्डिंग तमामु पुराणी थी वई आहे, गलियूं मथे थी वियूं आहिनि, बिल्डिंग हेठि आहे नहीं है और फर्नीचर की भी कमी है, वॉशरूम्स भी नहीं है, पानी भी अच्छा नहीं आता यहाँ पे और कड़वा पानी आता है। सैयद जी आवाज़ से ये रिक्वेस्ट है कि हमें फर्नीचर भी चाहिए और पानी वगैरह के सोलर सिस्टम भी चाहिए और लाइट भी नहीं है यहाँ पे, गर्मी भी बहुत होती है। साईं, असां वटि पीअण लाइ पाणी कोन्हे, खेॾण लाइ ग्राउंड कोन्हे, असां वटि पखा कोन आहिनि, असां वटि बेंचूं कोन आहिनि। नई शइ में का बि ॻाल्हि कान्हे त इहा शइ वाक़ई असां वटि हितां जज बि निकिता आहिनि, डॉक्टर बि निकिता आहिनि, इंजीनियर बि निकिता आहिनि, साफ़ी दोस्त निकिता आहिनि, हर शइ निकिती आहे। असां वटि हींअर असांजे स्कूल में असांखे इलाही अनीक मसइला आहिनि। मसइलनि त पीअण जो पाणी कोन्हे, न उस्तादनि लाइ आहे न शागिर्दनि लाइ आहे। को माना हिते ग्राउंड को आहे त जीअं ॿारनि खे का एंटरटेनमेंट या रिसेस जे टाइम में जेको उन्हनि खे थोरो खेलणु खपे ऐं फ्रेश ज़हन करणु खपे, त उन लाइ असां वटि हिते को ग्राउंड बि कोन्हे। असां वटि जेको लेबॉरेटरी आहे सो बि माना काफ़ी टाइम खां लेबॉरेटरी त आहे, पर उन लेबॉरेटरी में सामान न आहे। उस्ताद टीचर त आहिनि, जेकॾहिं हू फिज़िक्स केमिस्ट्री या बायोलॉजी जेके पढ़ाईंदड़ आहिनि उन्हनि खे ॿारनि खे खणी वञी उते तजुर्बनि कराइण लाइ त इहे शयूं त मुहैया थियणु खपनि न। असां वरी बि असां साईं ज़ियाबाद शाह रिज़वी साहिब खे इहा गुज़ारिश कंदासीं त असांजे स्कूल जा जेके बि मसाइला या मुश्किलातूं परेशानियूं आहिनि इन्हनि में असांजी मदद करे। जिंदाबाद अवां हितां जे शागिर्दनि उस्तादनि जा वीचार ॿुधा। सम्झो चवण त गवर्नमेंट हाई स्कूल बहार खान मीरजत तमामु क़दीमी स्कूल आहे। हिन में बुनियादी सहूलियत जो उफ़ुदान उन लाइ हितां जे इलाइक़े जे मौजूदीन ऐं चूंडनि मां घुरिजे त हिन स्कूल जा फौरी तौर जेके मसइला आहिनि उहो हल करे हितां जे शागिर्दनि उस्तादनि खे जेको पीअण जो पाणी आहे, बिजली आहे, ॿियूं सहूलियतूं फराहम करे जेको सो हुनखे अॻिते वधण जो मौक़ो ॾिनो आहे। कैमरामैन फराज़ अहमद बलोच सां गॾु AG आकलानी, धरती TV, उस्मान शाह हुड़ी।